अॻिते वधंदे अफ़सोसनाक मामले जो ज़िक्र कंदासीं। ख़ैरपुर जो इलाइक़ो सदर जूं भटियूं, 2 ॾींहनि खां मासूम ॿारड़ी गुम हुई। अॼु संदसि लाश मिलियो, जॾहिं त गुम ॼाणायल नींगरी जिन्सी ज़्यादतीअ बाद क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। डॉक्टर्स पारां मेडिकल रिपोर्ट में तस्दीक भी कई वई आहे। इन अफ़सोसनाक ख़बर जो SSP ख़ैरपुर हाणे नोटिस वठी छॾियो आहे ऐं जोड़ियल जांच कमेटी वारसनि सां राब्तो भी करे मुलाक़ात भी कई आहे, उन्हनि खां वधीक मालूमात भी गॾु कई। आगाह कयूं अव्हांखे त मोनिका लाड़िक 10 सालनि जी मासूम ॿारड़ी गुज़िरियल 2 ॾींहनि खां गुम हुई। वारिस तलाश कंदा रहिया खेसि, पर अॼु केलनि जे बाग़ मां उन जो तशद्दुद थियल लाश मिलियो आहे। सदर जूं भटियूं ख़ैरपुर जो ही इलाइक़ो कचे सा इलाइक़ो लॻे थो। हिते केलनि जा बाग़ आहिनि। 2 ॾींहनि खां मासूम ॿारड़ी मोनिका लाड़िक जे घर भातियुनि तरफ़ां ॻोल्हा कई वई, पर अॼु संदसि लाश मिलियो आहे। शुरूआती मेडिकल रिपोर्ट में ॿारड़ी सां ज़्यादती जी तस्दीक भी थी वई आहे। SSP ख़ैरपुर तरफ़ां SP जी अॻवाणी में जांच कमेटी जोड़ी वई, जंहिं वारसनि सां मुलाक़ात करे वधीक मालूमात वरिती आहे। आगाह कयो अव्हांखे त अॼु उते मक़ामी कमु कंदड़ माण्हुनि तरफ़ां इतला ॾिनो वियो त ॿारड़ी जो लाश मिलियो आहे, जंहिंखां पोइ घर भाती ऐं पुलिस वारा उते पहुता। SSP तरफ़ां इन मामले जो नोटिस वठी जांच कमेटी जोड़ी वई। डॉक्टर्स तरफ़ां जेका हिन वक़्तु शुरूआती मेडिकल रिपोर्ट जोड़ी वई आहे, उन में ॿारड़ी सां ज़्यादती जी तस्दीक भी थी आहे। तफ़सील मालूम कयूं था सदर जी भटियूं मां टाइम न्यूज़ रिपोर्टर जब्बार लगारी खां। जब्बार, ही मामलो कहिड़े वक़्तु साम्हूं आयो? 2 ॾींहनि खां मासूम ॿारड़ी गुम हुई, अॼु जॾहिं संदसि लाश मिलियो आहे, उन खां पोइ हिन महिल ताईं कहिड़ी अॻ भराई थी आहे, असांखे आगाह कजो। जी बिल्कुलु अमीर आदल शाह जे इलाइक़ो आहे, ॻोठ आहे लारिक, उनजी मासूम नींगरी उन पुठ जी मोनिका जी गुलाम शबीर लारिक जेका हिते पहुरियत हुई घर में उते पहुरियो कंदी, जेका गुज़िरियल 2 ॾींहं अॻु में कम सां उतां वई त जंहिंखे वैशी दरिंदनि उनखे खुंबे करे जेको आहे ज़्यादती जो निशानो बणाए उनजो लाश जेको आहे केलनि में फिटो कयो। वारस जेको चवनि था 2 ॾींहनि खां नींगरी गुम हुई, जंहिंजी ॻोल्हा जारी हुई ऐं जेको अॼु सुबुह उते कमु कंदड़ पहुरियत हुया, उन्हनि हिन जी लाश ॾिसी ऐं वासनि ऐं इलाइक़े वासियुनि खे इतला ॾिनो त लाश लधो आहे। जॾहिं त नींगरी जो लाश पोस्टमार्टम लाइ पीराकोट अस्पताल खणाई, जिते डॉक्टरनि पारां नींगरी ज़्यादती जी जेका आहे उहा इब्तिदाई रिपोर्ट में तस्दीक कई आहे ऐं SSP ख़ैरपुर वाक़िए जो नोटिस वठंदे SP हेडक्वार्टर नौशरवान चांडियो खे जेको आहे इंक्वायरी लाइ मुक़ररु कयो आहे, जॾहिं त पुलिस इन वाक़िए जे इंक्वायरी ऐं जेके शाहिदियूं गॾु करण लाइ जेका आहे उहा सरगर्म आहे। जी जब्बार, तव्हां सां वधीक बि असां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था, अपडेट्स मालूम कंदासीं अव्हां खां। SSP ख़ैरपुर हाणे SP जी अॻवाणी में जांच कमेटी जोड़े छॾी आहे। शुरूआती जांच भी शुरू कई वई आहे। जेका शुरूआती मेडिकल रिपोर्ट साम्हूं आई, उन में डॉक्टर्स तरफ़ां इन ॿारड़ी सां ज़्यादती करे खेसि क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। रिपोर्ट में हाणे तस्दीक थी चुकी आहे त मासूम ॿारड़ी खे पहिरियां अगवा कयो वियो, उन सां ज़्यादती थी, उन खां बाद में उनखे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। केलनि जे बाग़ मां अॼु ॿारड़ी जो लाश हथ कयो वियो हो।